बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। वसीम कजू यूट्यूब चैनल में तव्हां नाज़रीन खे खुश आमदीद। उम्मीद आहे त तव्हां ख़ैरियत सां हूंदा। अॼु तव्हां नाज़रीन खे आउं ॿुधाईंदुसि मुर्शिद गौस बावल हक़ अबू मोहम्मद ज़करिया सरवरदी रहमतुल्लाह अलैह जे बारे में। उनखां अवल शान औलिया ॿुधो। ही वीडियो कंप्लीट ॿुधजो। अल्लाह पाक शान औलिया जी मोहब्बत अता फरमाए। अल्लाह वारनि जो ज़िक्र ऐं ज़ियारत करण सां अल्लाह पाक यादि अचे थो, दिलि नरम थिए थी ऐं अल्लाह वारनि जी मोहब्बत पैदा थिए थी। हिकु बुज़ुर्ग गरमाए थो, हुब्बे दरवेशां कलिया जन्नत अस, दुश्मन ऐशान सज़ाए लानत अस। तर्जुमो, अल्लाह वारनि जी मोहब्बत जन्नत जी कुंजी आहे ऐं उन्हनि जी मुखालफ़त दोज़ख जो ॿारणु आहे। ॿिए हंधि हिकु बुज़ुर्ग फरमायो आहे, दूर गश्ती इज़ औलियाए हुज़ूर, दर हक़ीक़त दूर गश्ती ख़ुदा नूर। मतिलब त अल्लाह वारनि सां दूरी आहे त ख़ुदा जे नूर रहमत खां दूरी आहे। हज़रत जामी रहमतुल्लाह अलैह जन औलिया अल्लाह जे बारे में फरमायो, ज़िक्र पीरान ताज़ा ईमान शिकुंद, ज़िक्र ऐशान जलवाए पर जान शिकुंद। माना अल्लाह वारनि जे ज़िक्र सां ईमान जी ताज़गी थिए थी ऐं हक़ीक़ी इश्क जो जज़्बो पैदा थिए थो। सॼो क़ुरान अल्लाह वारनि जे ज़िक्र सां भरियल आहे। महबूब पाक हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक आहे, ज़िक्र सालिहीन तंज़लुर रहमत। बाबा हज़रत बाबा फरीद शकरगंज रहमतुल्लाह अलैह जन फरमायो आहे त जेको बि मुरीद पंहिंजे मुर्शिद जे हालात ज़िंदगी व करामत लिखे करे विराए त उनखे हर लफ़्ज़ यानी हर्फ़ जे बदिले 1000 नेकियूं मिलनि, 1000 गुनाह बख़्शनि, 1000 दर्जा बुलंद थियनि। इहो सिलसिलो 1000 सालनि ताईं हलंदो रहंदो। पढ़ण वारे खे बि इहो ई सवाबु मिलंदो ऐं ॿुधण वारे खे बि इहो ई सवाबु मिलंदो ऐं आख़िरत में जन्नत मिलंदी। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं केतिरनि ई नबियनि सरगुरनि जी हिम्मत हौसले ऐं तक़वा जा किसा आहिनि। उन्हनि जे मुक़ाबले में हर तरफ़ खां ताग़ूती ताक़तूं हुयूं। वक़्त जा बादशाह, नवाब, सरदार, वॾा फासिक ऐं फाजिर, मुशरिक ऐं काफ़िर, ज्योतिषी ऐं जादूगर, भोपा ऐं भरड़ा उन्हनि जे रस्ते में रुकावटूं विझंदा रहिया, मगर उहे अल्लाह वारा रब पाक ते तवकल करे अॻिते वधिया ऐं उन्हनि सभिनी ताक़तनि खे रेज़ा करे हक़ जे पैगाम पहुचाइण में कामयाब थिया। वक़्त जे बुज़ुर्गनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ऐं हक़ जी हिदायत जो रस्तो ॾिसण लाइ ताक़ारिन जे ज़ुल्म दौर में ऐं करमचन जे खूनी गिरोहनि सां बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न इख़लास जे उगाए तलवार बनिजी मुंहुं ॾिनो ऐं पंहिंजे हर तरह जी क़ुर्बानी ॾिनो। उन ई दौर में जिन बि इस्लाम जी ख़ातिर क़ुर्बानियूं ॾेई दीन खे उजागर कयो, उन्हनि में हिकु ख़ासि हस्ती हज़रत गौसुल आलमीन शेखुल इस्लाम मुस्लिमीन हज़रत बहाउद्दीन मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैह संदो ख़लीफ़ा शामिल हुआ, जिन खे वॾो दर्जो हासिल आहे। किताब सिलसिला ज़ेब में आहे त हज़रत गौस बहाउद्दीन मुल्तानी रहमतुल्लाह जन खे रईसुल औलिया जो लक़ब मिलियल आहे। संदो हिदायत जी रोशनी में हज़ारें औलिया अल्लाह पैदा थिया, जेके ईरान, इराक, हिंदुस्तान, पाकिस्तान, शाम, अफ़गानिस्तान ऐं ॿियनि काफ़ी मुल्कनि में पखिड़ियल आहिनि। हज़रत गौसुल आलमीन मुल्तानी रहमतुल्लाह जन इंडोनेशिया, शाम, अरबिस्तान, इराक, बैतुल मक़दस, कश्मीर, सिंध, बलोचिस्तान, गुजरात, दखन, बंगाल ऐं मशरक़ बईद जे भुलियल भटकियल अल्लाह जी मख़लूक़ खे इस्लाम जे पैगाम जो सबक़ ॾिनो ऐं अल्लाह जो सिधो रस्तो ॿुधाए माण्हुनि खे रोशनी जो रस्तो ॾेखारियो। रूहानियत जो इहो आफ़ताब जेको मुल्तान में उभरियो, उन जी किरणनि जी रोशनी पूरे आलम खे रोशन करे छॾियो ऐं हज़ारें आलमनि जो वजूद पैदा थियो। उन ई करे हिन ख़ासि हस्ती खे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रूहानी तरह गौसुल आलमीन जो लक़ब अता फरमायो। सुभान अल्लाह।
गौसुल आलमीन माना पूरे आलम जो जो ही गौसुल आलमीन हो जिनकी खानकाह माण्हुनि जे हिननि इज़त ऐं ताक़त बि अता कई शरीयत ऐं तरीक़त जो इम्तियाज़ वाज़िह कयो जे खुदपरस्ती ऐं खुद साख्ता बुतनि खे रेज़ा ऐं पाश करे छॾियो जंहिं शरीयत ऐं तरीक़त जे विच में दीवारूं बीहारे छॾियूं इहो ई हक़ जो रहनुमा वक़्त जे अज़ीम हस्ती पंहिंजे हक़ ते हलण वारनि हज़ारे ख़लीफ़नि खे मुल्कनि जे कुंड कुर्छ में मोकिले अल्लाह जी वहदानियत ऐं हक़ जो पैगाम पहुचायो इहो कामिल पीर इहो आरिफ औलिया इहो गमगीननि जो गौस इहो मॉडर्न जो मुर्शिद इहो ई बारी ताला जो परगज़ीदा बंदो बहाउद्दीन जंहिं जूं बानियूं ऐं आम बानियूं न हुयूं उहे जेके जुंड पीअण जे दौरान क़ुरान शरीफ़ जो ख़त्मो पूरो कंदियूं हुयूं इहो भलारो मुर्शिद जॾहिं बफ़ाइन जे मुरीदनि खां बैत वठंदो हो त खाइण हक़ ते हलण माण्हुनि खे दीन जी तबलीग करण ऐं सिधो रस्तो वठण जो वचन वठंदो हो इहो ख़ुदा वारो दरवेश जंहिंजी करामत जी रोज़ खां सुल्तान नासिरुद्दीन कबाजब हमेशह ख़ौफ़ में रहंदो हो इहा ई हस्ती जंहिं इस्लामी तारीख़ जो रुख मोड़े छॾियो इहो ई गौस हज़रत बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह जंहिं लखी इंसाननि खे हिदायत ते आणे छॾियो हाणे तव्हां ई फ़ैसिलो करियो त हज़रत गौसुल आलमीन रहमतुल्लाह जहिड़ियूं हस्तियूं दरवेशनि जी मोहबत ऐं ख़ुब में हरदम हाज़िर ख़िदमत रहियूं ऐं किन बुज़ुर्गनि जूं ज़ियारतूं करे फैज़ पिराया असां वरी अॼोके दौर जा माण्हू ओलियनि जी सोबत खां परे आहियूं छो वरी छो अॻिते जे लाइ असांजो चैनल वसीम बेजू यूट्यूब चैनल ॾेखारो अस्सलामु अलैकुम।